अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। दादू भरिसां ॻोठ जुड़ियल भंड जे रहवासियुनि मैशूक भंड, निसार भंड, रमज़ान भंड, हाजन गुलज़ार भंड ऐं ॿियनि बाअसर धुर ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करण बैदि हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावो आहे कल मंझंदि धारे असांजे ॻोठ जे भरिसां सर्वी नंबर आहे, सर्वी ज़मीन आहे, जंहिंजे मथां ॿ पुलिस एहलकार 40 खनि माण्हू वठी औज़ारनि जे ज़ोर ते असांजे घरनि जे मथां फायरिंग कई अथनि। असांजे बचड़नि खे, असांजे मासूमनि खे हिरासां कयो वियो आहे ऐं असांखे धमकियूं ॾिनियूं अथनि त तव्हांखे बि मारींदासीं ऐं तव्हांखे बि जेको सो तव्हांजे ज़मीननि ते बि कब्ज़ा कंदासीं। हितां महिरबानी करे तव्हां लॾे वञो इज़त सां, जेकर न त अञा तव्हांखे वधीक असां नुक़सानु पहुचाईंदासीं। उन खां बाद असां पुलिस DSP सेल खे एप्लीकेशन ॾिनी आहे, दरख़्वास्त जे हिसाब सां हुन थाणे ते मोकिली आहे। पुलिस को बि एक्शन न खयो आहे। अॼु ताईं पुलिस उन्हनि सां धुर थी वेही रही आहे ऐं असां सां को बि इंसाफ़ नथो थिए। असांखे अञा बि जेको सो ख़ौफ़ आहे हिननि ज़ालिमनि पुलिस एहलकारनि खां। असांखे आला ऑफिसरनि खां अपील था कयूं त नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजे बचड़नि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं हिननि जे मथां कार्रवाई कई वञे। जवाबदार पुलिस एहलकार आहिनि साईं 2 ॼणा, बशीर भंड ऐं नज़ीर भंड, ऐं 2 उनजा भाइर आहिनि अमीर भंड ऐं वहीद भंड, जिन्हनि औज़ारनि जे ज़ोर ते ॿिया बि माण्हू वठी तमामु जेको सो ॾोहारी क़िस्म जा माण्हू वठी आया आहिनि असांजे मथां, असांजे घरनि जे मथां। असांजे सर्वी ज़मीन जो असांजो रिकॉर्ड आहे, मुख़्तियारकार ऑफिस में मौजूदु आहे, पर हू ॾिसणु नथा चाहिनि। हू ॾाढ मुर्सी ॾेखारनि था, दहशतगर्दी जे हिसाब सां, ॾाढ मुर्सी जे हिसाब सां असांखे जेको सो नुक़सानु पहुचाए रहिया। देह भंड में आहे, ॻोठ जुड़ियल भंड, देह भंड। त बाअसर धुर पुलिस एहलकार बशीर भंड, नज़ीर भंड, वहीद भंड, अमीर भंड ऐं ॿिया 8 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण ऐं ॻोठ मां कढण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि इल्ज़ाम हयो त बाअसर धुर गुज़िरियल राति हथियारबंदनि साण करे सनन जे घर मथां फायरिंग करे हिरासा करण जी कोशिश कई आहे। अहिड़ी शिकायत दादू पुलिस खे पिणु कई, पर पुलिस बाअसर धुर जंहिंमें 2 भाइर पुलिस एहलकार बशीर ऐं नज़ीर भंड शामिल आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हुननि चयो त बाअसर धुर मां ज़िंदगी खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ फ़राहम करे बाअसर धुर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।